एतराज़ कोन्हे। हर को चाहे थो कि असांजा बुनियादी मुक़ामी मसला जेके आहिनि उहे असांजी दहलीज़ ते हल थियनि। उहे असांजी घिटियूं सॼियूं सिंध में टुटियल आहिनि। को किथे पाणी पीअण जो, साफ़ पाणी पीअण जो फ़राहमी कोन्हे, निकासी आब जो को निज़ाम कोन्हे, असांजा स्कूल धरम भरम आहिनि, हॉस्पिटलनि में को इलाज कोन्हे। सॼो मतिलबु को बि तव्हां गवर्नेंस जो फैक्टर ॾिसी वठो, सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स या ह्यूमन डेवलपमेंट इंडस्ट्रीज़ ॾिसो त सिंध वाहिद सूबो आहे जेको गुज़िश्ता 10-12-15 सालनि में पोइते वियो आहे, पंहिंजे बेस लाइन पोज़ीशन खां रिग्रेस कयो आहे सिंध। त हर को चाहे थो कि हिकिड़ी बहितर गवर्नेंस थिए ऐं आवाम जी दहलीज़ ते उन्हनि जा मसला हल थियनि। त हुन में त असीं मुतफ़िक़ आहियूं। हुनजे लाइ इहा बि तजवीज़ आहे कि NFC जे तहत हिकिड़ो प्रोविंशियल फाइनेंस कमीशन बि ठहे त हर डिस्ट्रिक्ट खे पंहिंजो शेयर फाइनेंसिस जो डायरेक्टली हुतां मिले। ऐं अॼु इहा बि तजवीज़ पेश कई कि डिस्ट्रिक्ट में भी हिकिड़ो फाइनेंशियल कमीशन थिए त हर यूनियन काउंसिल जी सतह ताईं हुनजी आबादी, हुनजो रेवेन्यू जनरेशन, हुनजी पासमंदगी जे तहत हुते हुननि खे इख़्तियारात ऐं पैसा मिलनि त उहे मसला बहितर हल थी सघनि।